नाज़रीन, सिंध सरकार वफ़ाक़ जी इन दावा के मुकम्मल तौर ते रद्द करे छॾियो आहे, जंहिंमें वफ़ाक़ चयो आहे त सूबा 7 NFC ख़त्म करे 8 NFC जे नए फॉर्मूले ते मुतफ़िक़ थी विया आहिनि। इन सिलसिले में PP सिंध जे सदर निसार खोड़ो, आपाशी जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल ऐं सेनेटर आजिज़ धामरा पंहिंजा वीचार हिनरीत वंडिया आहिनि। पेश आहे गुलशन शेख जी रिपोर्ट। NFC जो अवार्ड अचणु खपे, 8 हुजे, नालो 9 हुजे, 10 पर उन जो ईअं ई इंतज़ारु आहे जीअं असांखे 2015 में NFC जो अवार्ड अचणो हो ऐं 2021 थी वियो आहे ऐं असांजो अञा ताईं इंतज़ारु जारी आहे। उन जे लाइ हीअ हुकूमत हुजे या हिन खां पोइ हुकूमत हुजे, सीरियस ई न हुई। जेकॾहिं सीरियस हुजे हा त 3 मीटिंगूं थींदियूं आहिनि ऐं NFC अवार्ड अची वञे हा। जवाब त वफ़ाक़ खां पुछणु खपे त जॾहिं तव्हां कलेक्शन कयो था, रेवेन्यू जी कलेक्शन जूं ड्राड़ूं हणो था, त पोइ असांखे NFC छो नथो ॾिनो वञे ऐं छो नथो अवार्ड अनाउंस कयो वञे। ॻाल्हि अनाउंसमेंट जी आहे। 2010 में थियो हो, वरी 2015 में थियणु खपे हा, 2020 में थियणु खपे हा। 2 NFC अवार्ड अञा ताईं अनाउंस न थिया आहिनि। तंहिंजे करे इहा ईअं ई आहे जीअं हवाई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि हिन हुकूमत जूं, ऐं उन हवाई ॻाल्हियुनि ते वधीक छा चऊं, सिर्फ़ु बयानु ॾियण सां सभु कुझु थी वियो छा? या बयान त अॻ में घणा आया, पोइ छो न कयो अथऊं? आइन जी पामाली करणु शायदि हाणे हिननि चयो न आयल हुकूमत जो शेवा थी वियो आहे। पाणी जे अकाट खे फॉलो न करणो, मुल्क जे आइन खे फॉलो न करणो, हो न आयल हुकूमत हर डिपार्टमेंट, हर ज़रिए मुआशत पंहिंजो उहा तबाह, रोज़गार, नौजवान बेरोज़गार थींदा था वञनि। 1 करोड़ नौकरियूं ॾियण वारो हाणे मुल्क खे कर्ज़े ते आंदो अथई। अन्न जे लाइ, खंड जे लाइ, पंहिंजो अटे जे लाइ, त हाणे ईंदड़ वक़्त में चांवर जे लाइ क़ौम जेका आहे उहा लाइन ते लॻाए छॾी अथई। न आयल हुकूमत अञा जेकॾहिं टेन्योर पूरो कयईं त तबाही करे छॾींदी। हिन मुल्क में कुझु बचो न आहे, अञा सम्झो त मुल्क लाइ किथे वञी बचंदो। पहिरें जेको असांजो पुराणो NFC अवार्ड तहत जेका हुननि ॾे ड्यूज़ आहिनि उहे त पूरा कनि, उहे त असांखे ॾियनि, पोइ नए NFC अवार्ड ते पोइ वञनि। सवाल त इहो आहे। मौजूदा हुकूमत जॾहिं वजूद में आई आहे त हुन NFC फोबिया जे मर्ज़ में मुब्तला थी वई आहे ऐं उन्हनि बाज़ औक़ात दावा कंदा रहिया त हू 3% जेके आहिनि उहे फाटा जेको मर्ज थियो हो 3% उनखे ॾींदा। फैसल वाडा जॾहिं खां हिननि जी हुकूमत आई, असां उन टाइम बि चयो पिए, तव्हांजे चैनल सां चवां थो त हिननि जे बाबे खे बि ताक़त कोन्हे त पंहिंजे स्टेटमेंट सां या काबीना जे कंहिं फ़ैसिले तहत 1% त छा, पर 1 रुपयो बि NFC अवार्ड जो जेको आइन जे आर्टिकल 160 जो सब आर्टिकल 3 जेको आहे उहो कैटेगोरिकल इहा ॻाल्हि चए थो त 1 रुपयो। ॾिसो 18th अमेंडमेंट में पहिरीं NFC ते को एतिरो ध्यानु कोन हूंदो, पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजा फ़ैसिला करे NFC में पंहिंजी पसंदि जा फ़ैसिला कंदी। पर 18वीं तरमीम खां पोइ उन में जेको सब आर्टिकल 3 जो इज़ाफ़ो थियो आहे आर्टिकल 160 में, उहो इहा कंडीशन हणी छॾी आहे उन त जेके 5 सालनि जे लाइ जेको साबिक़ा अवार्ड थींदो उन में जॾहिं 5 सालनि खां पोइ न्यू अवार्ड ईंदो उन में कटौती नथी करे सघिजे। उन में सब आर्टिकल 3 जेको आहे उहो उन ते बंदिश में वेठो आहे त 160 जे सब आर्टिकल 3 जी मौजूदगी में हिन हुकूमत 1000 दफ़ा जेकॾहिं फ़ैसिला कंदी हू नथी करे सघे। हू शायदि कंहिं माण्हुनि खे ख़ुशि कंदी हुजे, पर इहो आइन सां वायलेशन आहे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को फ़ैसिलो कयो आहे। गद्दारी जो मुक़दमो क़ाइमु थियणु खपे हिन मौजूदा हुकूमत